अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे सिजावल मां राज़ हुसैन पठान जी हीअ रिपोर्ट। सिजावल में 14 अगस्त जश्न आज़ादी जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। मुख्य तक़रीब SSP ऑफिस सिजावल में थी, जंहिंमें क़ौमी झंडो फड़काए सलामी ॾिनी वई। तक़रीब में डिप्टी कमिश्नर सिजावल मोहम्मद इस्माइल मेमन, SP सवाई अज़ीज़ टालपुर, DHO सिजावल डॉक्टर शहनाज ख्वाजा ऐं ॿिया अमलदार मौजूदु हुआ। SSP ऑफिस में तक़रीब खे SP मैडम स्वाही अज़ीज़ टालपुर ऐं डिप्टी कमिश्नर सिजावल मोहम्मद इस्माइल मेमन ख़िताब कयो, जॾहिं त ज़िले काउंसिल पारां जेल जे कैदियुनि ऐं इस्पताल जे मरीज़नि में मिठाई तक़सीम कई वई। ॿिए पासे सीरत कमेटी जे हाफ़िज़ रियाज़ अहमद मेमन ऐं टाउन चेयरमैन सईद शेर अली शाह बुखारी जी अॻुवाणी में रैली कढी वई, जॾहिं त सोशल वर्कर नांग ग्रुप ऐं सिंधी पठान बिरादरी जे नौजवाननि ऐं शहरियुनि पारां बाईपास खां प्रेस क्लब सिजावल ताईं रैली कढी वई। JUI जे मौलवी ग़ुलाम हुसैन मेमन ऐं मल्हा अताद जे पारां ज़िले सदर नूर अहमद मल्हा जे अॻुवाणी में हथनि में क़ौमी झंडा खणी धार धार रैलियूं कढियूं वयूं। सभिनी रैलियुनि में पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा फलक शगाफ़ नारा हया विया, जॾहिं त मोदी मुर्दाबाद ऐं कश्मीरी मज़लूम अवाम ते थींदड़ ज़ुल्म ऐं बर्बरियत जी भरपूर मज़म्मत कई वई। अस्सलाम वालेकुम। तमाम घणी शुक्रगुज़ार आहियां डिप्टी कमिश्नर सिजावल जा ब्यूरोक्रेट्स, ऑफिसर्स जेके आयल आहिनि, पुलिस जा जवान ऐं मीडिया जा दोस्त। अॼु जो ॾींहुं 14 अगस्त जश्न आज़ादी, इहो असां ईअं ई मल्हायूं था जीअं हिकिड़ो को वॾो जश्न मल्हायो वञे, ऐं असां सिजावल में इहा रवायत बरक़रार रखे अॼु 14 अगस्त जो जेको ॾींहुं आहे उन जी ओपनिंग सेरेमनी SSP ऑफिस सिजावल खां कई आहे। DC साहब बिल्कुलु सही फरमायो त अॼु जो ॾींहुं निहायत ई ख़ुशी जो ॾींहुं आहे, छो जो अॼु जे ॾींहुं ते 73 साल पहिरीं पाकिस्तान खे आज़ादी मिली। इन में को शक न आहे, इहा आज़ादी तमामु घणी क़ुर्बानियुनि खां पोइ मिली आहे, ऐं इन में असां एहसानमंद आहियूं उन्हनि सभिनी लीडर्स जा, जंहिंमें हिकु वॾो नालो बाबा क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो आहे, जंहिं पंहिंजी अनथक महिनत पंहिंजी ज़हानत सां मुसलमान में असां सभु पाकिस्तानी इन ॻाल्हि खे बार बार वरचूं था त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं कश्मीर में हिन वक़्तु जेके ज़ुल्म थी रहिया आहिनि उहे बंदि थियणु घुरिजे। हिकु सुठे पाकिस्तानी थियण जे लाइ ऐं अॼु जे ॾींहुं जो सही जश्न मल्हाइणु इहो ई हूंदो त असां हिकु सुठा शहरी थियूं ऐं पंहिंजे अमल में अहिड़ा कम करियूं जंहिंसां दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन थिए। ऐं पंहिंजी तक़रीर जो इख़्तिताम इन नारे सां कंदसि, सिंध पुलिस